संगत असां अस्सलाम वालेकुम या आली मदद तव्हांखे अर्ज़ कंदो हलां सोना सोना साईं मूं गुनाहगार खे 4 साल लॻा हा जो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां जेको गॾु लश्कर आहे उन जे नालनि जी ॻोल्हा कई, जाखोड़ कई। उहे नाला मूं गुनाहगार खे मिली विया। हेॾो अम्मा जन्नत ख़ातून साइण पाक जी दुआ सां उहा महिरबानी मूं ते थी वई। हाणे उन में 19 सैयद आहिनि, बाक़ी 72 ग़ुलाम जेके आहिनि उहे उन्हनि जा नाला अलॻि आहिनि। उहे तव्हांखे मां ॿुधायां थो सुणा, तव्हां ॿुधंदव, दुआ कजो। हिकिड़ो वीडियो भरियूं था पिया 19 सैयदनि जो अलॻि, बाक़ी 72 ग़ुलामनि जो वरी अलॻि वीडियो भरींदासीं। तव्हांजी ख़िदमत में था अर्ज़ु करे पेश कयूं त सारायां सचो धणी सारायां सुभान, जंहिं नबी मोकिलियो नूर मां मुरसल मेहरबान। ही घोट तंहिं घराणे जा थिया करबल में कुर्बान, ही घोट तंहिं घराणे जा थिया करबल में कुर्बान। सादात उन्हनि में 19 आहिनि ख़ासि ख़ानदान, ततहीर वारा तन में आहिनि जलवेदार जवान, ततहीर वारा तन में आहिनि जलवेदार जवान। अब्दुल्लाह पुट अकील, अब्दुर्रहमान पुट अकील सोना से सुल्तान, जाफ़र पुट अकील, मोहम्मद पुट अब्दुल्लाह पिसरे ज़ैनब बारी जन जा बयान, ओन पुट अब्दुल्लाह पिसरे अबू बकर पिसरे ज़ैनब पुट अबू बकर जन जा जन मल्हाया मैदान। उमर पुट हसन, अब्दुल्लाह पुट हसन जन जा जंगी हा जौलान, कासिम पुट हसन, मोहम्मद पुट अली जन के आ शहीदन जा शान। ओस्मान पुट अली, अब्दुल्लाह पुट अली जन जा मथा हा मान, जाफ़र पुट अली, अब्बास पुट अली कुलनी झलिया कान। अली अकबर पुट हुसैन, अली असगर पुट हुसैन जन जा अंदर में अरमान, ज़ैनुल आबदीन पुट हुसैन, अब्दुल्लाह पुट हुसैन जनते सूरन जा सामान। इमाम आली मकाम हुसैन पुट अली जेके मालिक ला मकान, नेज़े ते निशान जन जा सिर मुबारक सतार चवे।